ओ मुझो जमालो जतन सा मुझो जमालो आ सिंध सा ये सिंधड़ी सुन लाल जी जे मेरो जो लाल लतीफ जो HRJD न्यूज़ की ताज़ा तरीन अपडेट से खबरन जो सिलसिलो जारी है। अपडेट करूँ पे आमा के भान सैयदाबाद जिते HRJD न्यूज़ के रिपोर्टर फैसल शहजाद मुताबिक पूरी सिंध जी आज भान सैयदाबाद शहर में सिंध जे सकाफती दिहाड़े ते सिंध मुर्के पई सिंध जा बेट सिंध ज़मीन सिंध जी मिल्कियत। आज 6 दिसंबर ते भान सैयदाबाद में कलंदरी प्रेस क्लब जे साफ़ियन थियल ऐलान ते SUP जिले सदर दरिया खान लगारी तालका सेवन सदर अली असगर सोलंगी नायब सदर अमीर बख्श खुश्क भान जे सदर सुहेल अहमद बुरुड़ो ऐं जीए सिंध कौमी महाज जे अगवान अयाज अली सोलंगी गुलजार अली मंगणहार जंहिं जी अगवानी में शेरन सां गॾु भान अस्पताल खां दोलन शरनायन सां सिंधी नाच गाननि सां रैली कढी दुआ चौक ते अची बाद में पुराणे बस स्टॉप ते सिंध जी सकाफ़त जो प्रोग्राम मुनक़िद कयो वियो। जंहिं प्रोग्राम में सियासी समाजी धुरियन सीनियर अगवान मोहम्मद सफर बुंड मोहम्मद मिठल लगारी मुमताज़ अली पामवार एहसान अली लगारी नवीद अहमद खुश्क तालिब लगारी ऐं कलंदरी प्रेस क्लब जे साफ़ियन फैसल शहजाद शाहिद हुसैन जतोई ज़मीर अहमद मोहम्मद अली मेमून मोहम्मद हनीफ शाहानी सज्जाद अली मेमून हसनैन रज़ा जोयो सुमीर अहमद गंभीर ऐं ॿियनि शहरनि वॾी तादाद में शिरकत कई। बाद में साफ़ियन ऐं महिमाननि खे सिंध जी सकाफ़त सिंधी अजरक टोपी पिणु पाराया विया। प्रोग्राम में अगवाननि सिंध सकाफ़ती ॾींहं ते पिणु रोशनी विधी। HRJD न्यूज़ के इन वक्त ताईं बस एतिरो ई। वधीक ख़बरनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJD न्यूज़।